में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में पीपल्स पार्टी सोभारी कराची जे 246 यूनियन काउंसिलनि मां 79 जा नतीजा साम्हूं अची विया। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि पीपी 46 सीटुनि सां गॾु पहिरें नंबर ते आहे। जमात इस्लामी 22 ऐं तहरीक इंसाफ़ 14 सीटुनि ते कामयाब। पीपल्स पार्टी हैदराबाद में पंहिंजो मेयर आणण जी पोज़ीशन में अची वई। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे 22 यूसीस ते पीपीए जा उम्मीदवार कामयाब। हुसैनाबाद, नेरून कोट, कासिमाबाद, सचल सरमस, टंडो फाज़िल ऐं टंडो जाम में पीपल्स पार्टी सोभारी। पीपल्स पार्टी मलीर ज़िले जे 30 यूनियन कमेटियुनि मां 22 वोहारे टिंडी टाउन्स मलीर, गडाप ऐं इब्राहिम हैदरी टाउन में अक्सरियत माणींदड़ पार्टी बणिजी वई। टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लियारीअ जे 13 मां 11 सीटुनि ते पीपी कामयाब। कराची ॾखण ज़िले जे 26 मां 15 सीटुनि ते बि पीपी सोभारी। तहरीक इंसाफ़ 9 सीटूं खटे ॿिए नंबर ते रही। तहरीक लबैक पाकिस्तान 1 सीट हासिल कई। कियामाड़ी ज़िले जे 32 सीटुनि मां 18 पीपी ॿोहारे वई। पीटीआई ऐं नून लीग जा उम्मीदवार ॿिनि सीटुनि ते कामयाब। कोरंगी ज़िले में जमात इस्लामी खे सरसी। कराची में मकानी चूंडनि जा नतीजा गैर मामूली देर जो शिकार। इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज अनवर चौहान चयो आहे त कोताही कंदड़ ऑफिसर्स खिलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। अॼु शाम ताईं कराची जे सभिनी यूसीस जा नतीजा मुकमल थी वेंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे एजाज अनवर चौहान चयो त चूंडनि में केतिरा ई मसइला ऐं चैलेंजिस हूंदा आहिनि। इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारी सुठे नमूने निभाई। पोलिंग जो वक़्तु शाम 5 वॻे ताईं हो, पर केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते 6 वॻे ताईं जारी रही। रात में जब हाफिज़ नईमुर रहमान साहब ने इस पर बात की थी, मैंने फिर उन्हें फ़ोन किया। मुझे ये लगा कि शायद उनको ये तासुर है कि शायद उनके नताइज जो है वो नहीं मिल रहे। तो मैंने उन्हें फ़ोन करके बताया कि जी हमारे साथ भी ये प्रॉब्लम है और हमारे जो उम्मीदवार हैं वो मुस्तकिल हमसे रब्ता कर रहे हैं और वो परेशान हैं कि उनको भी नताइज नहीं मिल रहे। तो ये सिर्फ आपके साथ नहीं है, हमारे साथ भी ये इशू है। फिर उसके बाद मैंने एक स्टेटमेंट भी दिया। ऐसे इदारे थे जिनके ऑफिसर्स नॉर्मली इन कामों में नहीं होते हैं, तो लेकिन उनको भी ड्यूटीज़ लगाई गई थी इसलिए कि एक बहुत बड़ा इलेक्शन था, तो उनको नताइज बनाने में मुश्किल पेश आ रही थी, जिसकी वजह से ताख़ीर हुई। तो ये जो मरहला था इसमें भी ताख़ीर हुई है। इस पर हमें भी तशवीश थी और अभी भी है। पीपल्स पार्टी से थोड़ा सा ही पीछे हैं और उन पर भी कराची के लोगों ने काफ़ी एतमाद किया है और काफ़ी नशिस्तें काफ़ी इलाकों में उन्होंने इलेक्शंस जीते हैं। मजमूई तौर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी और जमात इस्लामी कि अगर दोनों की सीटें मिला लें तो ये वाजे एक नंबर बनता है कराची की जो सीट्स हैं उसके हिसाब से। मैं कराची के शहरियों को ये यकीन दिलाना चाहता हूँ कि आपने जिस एतमाद का इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी पर किया है, इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी आपके एतमाद पर पूरा उतरने की भरपूर कोशिश करेगी। और एक आदमी इनका जीता है, लेकिन चूंकि मेयर बनने के कोई इम्कानात नहीं है, तो वो सीट भी खाली हो जाएगी दोबारा, जो जहाँ से वो यूसी जीते हैं। या तो एमपी की सीट छोड़ेंगे या फिर वो यूसी चेयरमैन की सीट छोड़ेंगे। दोनों ओहदों पे वो नहीं रह सकते। कराची जे 100 खां मथे यूसीस ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थियण जी दावा। मलीर मां 21, कोरंगी मां 6 ऐं कियामाड़ी मां 25 सीटूं खटियूं आहिनि। ओलह में 16, ओभर में 15, सेंट्रल में 5, लियारी ऐं सदर टाउन में 16 सीटुनि ते कामयाबी माणी। सूबाई वज़ीर सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपी कराची जी सभ खां वॾी पार्टी तौरु साम्हूं आई आहे। सादी अक्सरियत नाहे मिली। मेयर लाइ जमात इस्लामी सां ॻाल्हाए सघिजे थो। तहरीक इंसाफ़ जो मेयर लाइ उम्मीदवारी हाराए वियो। पर सां इतिहाद जो को बि इरादो नाहे। जमात इस्लामी कराची जे अमीर हाफिज़ नईमुर रहमान चयो आहे त संदन अक्सरियत घटाइण जी साज़िश थी रही आहे। जमात इस्लामी तक़रीबन 100 सीटुनि ते कामयाब थी चुकी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफिज़ नईमुर रहमान चयो त गुज़िरियल ॾींहुं मकानी चूंडनि लाइ पोलिंग ख़त्म थियण बावजूदि
आरोज़ खां नतीजा नाहिन मिलिया। नतीजो तब्दील करण जी कोशिश कंदड़ आरोज़ खे रोकियो वञे। बदीन जिले में मिर्जा ग्रुप ऐं संस इत्तेहादनि लाइ वॾो अपसेट। 14 मां 12 वार्ड पीपल्स पार्टी जी झोली में थी विया। बदीन म्यूनिसिपल कमेटी समेत गोलारसी, तलहार, मातरी, टंडे भागे जे टाउन्स तां पीपी कामयाब। जीडीए ऐं पीटीआई जे हिस्से में हिक सीट आई। ठटे जिले में भी पीपल्स पार्टी जा उम्मीदवार अक्सर सां कामयाब। म्यूनिसिपल कमेटी ठटो जा 9 वार्ड्स, टाउन कमेटी मकलीअ जा 7, घारो जा 8, घोड़ाबारी जा 2 ऐं ॻाढ़ू जा 3 वार्ड ॿोहारे विया। मीरपुर साकरो टाउन जे 2 सीटुनि ते पीपी खे धचको। 2 आज़ाद उम्मीदवार गोए खणी विया। जामशोरे जे 10 वार्डनि मां 6 ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे वरिती। 4 वार्डनि ते जामशोरे इत्तेहाद जा उम्मीदवार कामयाब। वार्ड नंबर 3, 4, 6, 7, 8 ऐं 9 पीपी जे हिस्से में आया। वार्ड नंबर 1, 2, 5 ऐं 10 ते जामशोरो इत्तेहाद सोभ माणे वरिती। दादू म्यूनिसिपल कमेटी जा 24 मां 18 वार्ड पीपी ॿोहारे वई। 2 ते आज़ाद ऐं 1 ते तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार कामयाब। जोही तालके में बि पीपी खे सरसी 8 वार्डनि मां 7 ते कामयाबी माणी। सेवण म्यूनिसिपल कमेटी जे 15 वार्डनि ते पीपल्स पार्टी कोयलिंग सिद्ध करे वरितो। घारो टाउन कमेटी जा 6 वार्ड बि पीपीए जे उम्मीदवार ॿोहारे वरिता। मीरपुर बठूरो टाउन कमेटी जा 4 वार्ड बि पीपी जे खाते में अची विया। 6 यूनियन काउंसिल सभिनी सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब। टंडे जाम ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कामयाबी माणे वरिती। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾियण ते कराची ऐं हैदराबाद वासियुनि जो थोराइतो आहियां। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी समाजी राब्तनि जी वेबसाइट ते वीडियो शेयर करे छॾी। वीडियो में सिंध हुकूमत जा तरक़ियाती कम ऐं ॿियूं शयूं ॾेखारी वयूं आहिनि। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर केरु हूंदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि मॉडल टाउन में नून लीग जी क़यादत जो मुशावरती इजलास। नाणे वारे वज़ीर इसहाक डार, एहसन इक़बाल, ख्वाजा साद, रफ़ीक आज़म, नज़ीर तारड़ ऐं ॿियनि जी शिरकत। पंजाब में टिकटूं ॾियण सूधो मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशरी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। पेशावर हाई कोर्ट जे अहाते में हथियारबंदनि हथां सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर लतीफ़ आफ़रीदी क़तल। पुलिस कार्रवाई कंदे फायरिंग कंदड़ जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी लतीफ़ आफ़रीदीअ जे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त पीपी क़यादत ऐं कारकुन लतीफ़ आफ़रीदीअ जे पोयरनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरे बाबति सूरतहाल जो जाइज़ो। डीसीज़ खे आम वाहिपे वारनि शयुनि जे अघनि बाबति निगरानी जी हिदायत। सैयद मुराद अली शाह चयो आहे त समूरा डीसीज़ पंहिंजनि ज़िलनि में क़ीमतुनि जी निगरानी कनि। तइ थियल एसओपीज़ मूजिबि शयुनि जी क़ीमतुनि जी जांच कई वञे। हू पाण मार्केट वञी फ्रूट ऐं सब्ज़ियुनि जे फ़हरिस्त जो जाइज़ो वठंदो।